महराण यूनिवर्सिटी ॼामशोरो जे वीसी ऐं डायरेक्टर फाइनेंस ते करप्शन जा इल्ज़ाम, नैब खां जांच कराइण जी सिफ़ारिश। डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख जूं 32 मिल्कियतूं हुजण जो इंकशाफ। सिंध हुकूमत जे ऑडिटर जनरल जी महराण यूनिवर्सिटी जे 2018 ऐं 2019 दौरान कयल ऑडिट रिपोर्ट टाइम न्यूज़ हथ करे वरिती। ऑडिट रिपोर्ट मूजिबि डायरेक्टर फाइनेंस 3 भेरा उमरो कयो, डेनमार्क जो दौरो भी कयो। यूनिवर्सिटी जे वीसी बि बरतानिया जा 3 भेरा दौरा करे सेमिनार्स में शिरकत कई, जेके संदसि तजुर्बे ऐं तालीम मुताबिक़ न हुआ। डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख मौक़िफ़ इख्तियार कयो त जेके मिल्कियतूं पुटनि, ज़ाल ऐं धीउ जे नाले कयूं, रिपोर्ट में उहे धार धार ज़ाहिर कयूं वियूं आहिनि। मूं का बि मिल्कियत ग़ैर क़ानूनी तरीक़े सां नाहे ठाही। टैक्स रिटर्न्स जा सबूत मौजूद आहिनि। हज ऐं उमरा भी पंहिंजे ख़र्च ते कया, जंहिंजा सबूत पिणु मौजूद आहिनि। ऑडिट रिपोर्ट में लॻायल इल्ज़ामनि जा सबूत पेश कया आहिनि।